अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पिरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त पाक फौज अंदरूनी ऐं ॿाहिरें ख़तरनि खे मुॾण लाइ तयार आहे। क़ौमी सलामती ते का बि ज़र्ब अचण न ॾींदासीं। पाक फौज इंतहा पसंदी नज़रिए हाइबर्ट मुहिम ऐं दुश्मननि जे इरादनि खे नाकाम बणाए छॾींदी। फील्ड मार्शल आसिम मुनीर गुजरावाला ऐं सियालकोट छावनियुनि जो दौरो करे फॉर्मेशन्स जी तरबियती मश्कनि जो मुआयनो कयो। ISPR मूजिब फील्ड मार्शल खे जंगी सलाहियतनि खे वधीक मज़बूत करण बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां टेक्नोलॉजी जे वाधारे जी अहमियत ते ज़ोर, फॉर्मेशन जी पेशावराणी मयार ऐं गॾियल तयारी जी साराह। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान मुआशी तौर बहरान मां निकिरी चुको आहे। सुधारनि जो मुतालबो अवामी कारोबारी तबिके जे केतिरनि ई ॾहाकनि खां ख़्वाहिश हुई। सीड़पकार, संतकार ऐं वापारी बिरादरी पेचीदा कानूननि, गैरज़रूरी ज़ाब्तनि ऐं डिघे तरीक़ेकार सबबि परेशान रहिया आहिनि। नेशनल रेगुलेटरी फॉर्मेस जे लाहौर में इफ्तिताही तक़रीब में ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त जॾहिं हुकूमत संभाली त पाकिस्तान जी मईशत नाज़ुक सूरतहाल खे ॿोड़ी रही आहे। पॉलिसी रेट मईशत खे मफलूज करे छॾियो हो। असांजी हुकूमत उमीद जो दामन न छॾियो ऐं बहितरीन हिकमत अमली सां चैलेंजनि जो मुक़ाबिलो कयो। हाणे असांजा मुआशी सूरतहाल बहितर थी चुका आहिनि।